मुल्क में शुगर जी बीमारी तेज़ी सां वधण लगी आहे। शुगर में मुब्तला मरीज़न जो अंग 3,34,00,000 थी वियो आहे। सेहत खाते जे माहिर डॉक्टरनि हद खां वधीक खाइण, तेज़ मसाले वारे खाधनि जो इस्तेमाल ऐं वर्जिश न करण खे शुगर जा सबब करार ॾिनो आहे। सिविल अस्पताल कराची में शुगर जे इलाज लाइ क़ाइम शोबे में OPD इंचार्ज ऐं माहिर डॉक्टर रियाज़ अली मलिक कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त मुझे नालो डॉक्टर रियाज़ मलिक है। तव्हांजी वॾी महिरबानी कोशिश चैनल वारनि जी त असांजे हिन डायबिटीज़ OPD में आयो ऐं हिन जो पूरो तव्हां इंट्रोडक्शन कराओ। अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त डायबिटीज़ बेसिकली छा आहे त हिकिड़े क़िस्म खाधे पीते जो माना इम्बेलेंस बिटवीन द खाधो पीतो ऐं ॿियो वाक आहे एक्सरसाइज। इन में का बि जेकॾहिं कमी अचे थी पई, मिसाल वाक नथो करे या ओवर ईटिंग थो करे, उन सां ज़ाहिर आहे ओबेसिटी थींदी, शुगर वधंदो आहे। उन सां गॾोगॾु ही जेकी असांजे पाकिस्तान में स्पेशली हिकिड़ी मां तव्हांखे हिकिड़ी इंफॉर्मेशन ॾियां त तमामु हिकिड़े ॾुख जी ॻाल्हि आहे त पाकिस्तान हिन वक़्तु पूरी दुनिया में डायबिटीज़ जे मामले में स्पीड जेकी वञे थी पई, माना रेशो वञे थो पियो, पहिरें नंबर ते वञी पहुता आहियूं। सो इन जो मेन सबबु इहो आहे जीअं हाणे हिन वक़्तु जेको पाकिस्तान में असां वटि डायबिटीज़ आहिनि, पेशेंट डायग्नोज़ डायबिटीज़ आहिनि, उहे 3,34,00,000 आहिनि तक़रीबन। ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे इहे डायग्नोज़ डायबिटीज़ जा पेशेंट आहिनि। ऐं इन में मेन जेकी असांजो शुगर वधण जो जेको सबबु आहे, उहो शुगर वधण जो मेन सबबु इहो आहे त माण्हुनि जी फिज़िकल इनएक्टिविटी थी वई आहे। वाक कोन था करनि माण्हू, उन्हनि जी ओबेसिटी थिए थी, ओवर ईटिंग था करनि, उन सां गॾोगॾु फास्ट फूड माण्हू खाइनि था, स्पाइसी शयूं खाइनि था पिया, इनएक्टिविटी थिए थी, फिज़िकल का एक्टिविटी न आहे। तो इन जो बहितरीनु तरीक़ो इहो हूंदो आहे त माण्हू लिमिट में खाए, उन सां गॾोगॾु वाक ज़रूरु करे, 30 मिनट पर डे जे हिसाब सां 5 डेज़ अ वीक ज़रूरु करे। माना इन जो मतिलबु 150 मिनट्स पर वीक जेकॾहिं करे थो पियो ऐं वेट खे रिड्यूस करे थो पियो, लिमिटेड पंहिंजी डाइट करे थो, गुड क्वालिटी ऑफ लाइफ गुज़ारे थो ऐं गुड क्वालिटी ऑफ फूड करे थो पियो, त मां सम्झां थो पियो त असां हिन ते कंट्रोल करे सघूं था। इन हवाले सां डॉक्टर फराना रशीद चयो त जैसे कि मैंने आप लोगों को बताया है कि इस मर्ज का सिलसिला शुरू से हो रहा है कि हम लोग जंक फूड खा रहे हैं, फ्राइड आइटम्स खा रहे हैं, शुगर कंटेंट ज़्यादा ले रहे हैं, ऑयली फूड ज़्यादा ले रहे हैं। अगर हम अपना डाइट स्टाइल बदल लें, अपनी ग़िज़ा को सेहतमंद ग़िज़ा खाएं, सब्जियों का इस्तेमाल ज़्यादा करें, फाइबर डाइट ज़्यादा लें, ऑयल का इस्तेमाल कम करें, घी का इस्तेमाल ना करें और तरीके से खाना खाएं। रात का खाना, जैसे कि प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का फरमान है कि नाश्ता अच्छा हो, दोपहर का खाना कम हो और रात का खाना उससे कम हो, और बीच में अपना पेट जो है ना वो इतना खाली रखें जिसमें कि थोड़ी सी गुंजाइश रखें। पानी का इस्तेमाल हम ज़्यादा रखें। रोज़ाना हम सेहतमंद एक वॉक करें, कम से कम 20-25 मिनट की एक अच्छी वॉक करें। तो यही सारे इक़दामात हैं, और अपने जो आपके हिदायत देने वाले डॉक्टर्स बैठे हुए हैं उनका साथ दें, उनके बताए हुए मशवरों पर अमल करें। शुगर जे मर्ज़ खां बचण लाइ सेहतमंद खुराक, रोज़ाना वर्जिश ऐं अधु कलाक वाक ज़रूरी आहे। कैमरा टीम सां गॾु मसरूर खोड़ो, कोशिश डिजिटल, कराची।